खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहर सिमन नाले स्टाफ ते नींगर सां मुबैना ज़ाती जी कोशिश खिलाफ़ नींगर जो वालिद सां गॾु कुंभ में एहतजाज। कुंभ 6 साला नींगर ज़िक्रिया पुट हाजी ख़ान चांडियो सां ज़मीर मारवाड़ी पारां ॾाढई जी कोशिश खिलाफ़ एहतजाज कयो वियो। कुंभ जवाबदार ज़मीर मारवाड़ी पंहिंजे पुट सां ज़्यादती जी कोशिश कई आहे। रड़ियूं करण ते पुट खे छॾियो वियो हाजी ख़ान। कुंभ पुलिस खे बि इतला ॾिनो आहे, उन बावजूद पुलिस का बि मदद न करे। SSP खैरपुर नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे मुतालबो। जी साईं, छा मसलो? मसलो जो दुकान आहे सिमन नाले ते भरिसां वारे माड़े जी दुकान ज़मीर उन जेको आहे मुंहिंजे नंढड़े सां ज़्यादती जी कोशिश कई आहे। पुलिस कई आहे, पुलिस कोई बि तदारक कोन थी करे। पुलिस खे इतला ॾिनो आहे? पुलिस खे NC थी कराई आहे, उते टिकट आहे, नज़ाकत शीनो नंढड़ो हे आहे? नंढड़ो ई आहे। बाबा छा पियो कनि तव्हां? खंडराए जो किथे तव्हांखे वठी वियो? दुकान जे अंदरि वठी वियो। छा मुतालबो कंदो साईं हाणे तव्हां? असां चऊं था हुनखे गिरफ़्तार करे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। असांजी ज़ाती